Assalamu alaikum dear students and friends. Once again we welcome all of you on Chaitanya First YouTube channel. So dear friends, today in this video we are going to learn Unit 5 of class 9th. अॼु जेको असां क्लास 9 जी इंग्लिश जो यूनिट नंबर 5 जेको आहे हेल्दी लाइफ एंड स्टाइल, जंहिंजो सिंधी में मतिलबु आहे सेहतमंद ज़िंदगीअ जो नमूनो या सेहतमंद ज़िंदगीअ जो अंदाज़। तो दोस्तों अचो त लेसन खे पढ़ूं। हेल्थ प्रॉब्लम्स काज़्ड बाय मॉस्किटोज़। चए थो सेहत जा मसला जेके मच्छर जे करे थियनि था, जेके मच्छर जे सबब जे करे या मच्छर जे ॾंग जे सबब जे करे थियनि था। असां लेसन खे पढ़ूं था। मलेरिया, डेंगू एंड चिकनगुनिया ऑल 3 disease are spread by mosquitoes। चए तो मलेरिया, डेंगू एंड चिकनगुनिया ये 3 बीमारियूं जेकी आहिनि, 3 जेके बि इहे डिज़ीज़ आहिनि, बीमारियूं आहिनि जेके पखिड़िजनि थियूं मच्छरनि जे करे। द सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिज़ीज़ आर सो सिमिलियर। चए तो इन्हनि 3 बीमारियुनि जा जेके आसार आहिनि उहे बिल्कुलु जेके हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। दैट इट कैन बी quite difficult to identify them for sure without laboratory testing। चए तो ये एतिरा त बीमारियूं जेके सिमिलियर हूंदियूं आहिनि, इन्हनि 3 जेके बीमारियूं आहिनि मलेरिया, डेंगू एंड चिकनगुनिया, जेके मलेरिया जी टेस्ट खां अलावा इन्हनि खे परखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। बट इट इज़ इम्पॉर्टेंट टू फाइंड आउट व्हाट द एग्जैक्ट डिज़ीज़ इज़ फॉर इट टू बी प्रॉपरली ट्रीटेड। पर इहो असांजे लाइ ॼाणणु इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे त इहो कहिड़ो मसइलो आहे ऐं इन जो प्रॉपरली त जीअं इन्हनि जो प्रॉपरली को इलाज या दवा वठी सघिजे। लेट अस ट्राई एंड अंडरस्टैंड समथिंग अबाउट द कॉज़ेज़। अचो त कोशिशि कयूं ऐं सम्झूं समथिंग अबाउट द केसिस, कुझु इन्हनि मसइलनि जे बारे में, साइंस ऐं इन्हनि जूं निशानियूं एंड सिम्पटम्स ऐं इन्हनि जा आसार, सिमिलरिटी ऐं इन्हनि मां हिकु जहिड़ी एंड डिफरेंस ऐं इन्हनि में फ़र्क़ु एंड द प्रिवेंशन ऑफ दीज डिज़ीज़ ऐं इन्हनि मसइलनि खां बचाव कीअं कजे। त दोस्तों हाणे लिस्ट वाइज़ जेके पाण इन्हनि मसइलनि ते थोरी डिस्कशन कंदासीं। पहिरीं मलेरिया हूंदो, मलेरिया खां पोइ पाण डेंगू ते, डेंगू खां पोइ चिकनगुनिया जो। पहिरीं हिते आहे मलेरिया जेका आम बीमारी आहे, मच्छर जे ॾंग जे करे थिए थी। अच्छा, हिते जेका इन जा काज़िस जेके आहिनि, मलेरिया इज़ काज़्ड बाय प्लास्मोडियम। दोस्तों प्लास्मोडियम हिकिड़ो मादो हूंदो आहे जेको मच्छर जे मुंहं में, यानी हिकु थुक जहिड़ो उन जे मुंहं में हूंदो आहे। ठीकु आहे। मलेरिया जेका प्लास्मोडियम जे करे थिए थी। अ सिंगल कॉल्ड पैरासाइट, जंहिंखे पैरासाइट चइबो आहे। ठीकु आहे। पैरासाइट लफ़्ज़ जी माना आहे मुफ़्तख़ोर। ठीकु आहे दोस्तों। आफ्टर ट्रांसमिटेड बाय इन्फेक्ट मॉस्किटोज़। चए तो जेको पकड़े थो, रवानो थिए थो मच्छर जे ॾंग जे करे। ठीकु आहे। अफेक्टेड, इन्फेक्टेड यानी जेको इन्फेक्ट करे थो, असरअंदाज़ करे थो माण्हू जी जेका जिस्म खे, उहो मच्छर जे ॾंग जे करे थिए थो। इट इज़ इंजेक्ट इनटू द पर्सन्स सर्कुलेटरी सिस्टम। इहो माण्हू जे रत जे दौरे में यानी चमड़ी में जेका इंजेक्ट यानी ॾंग हणे थो सर्कुलेटरी सिस्टम थ्रू द सिलेवा ऑफ द मॉस्किटो। दोस्तों सिलेवा लुड़क खे बि चइबो आहे, थुक खे बि चइबो आहे, या मच्छर जे ज़हर खे चइबो आहे। चए थो हीअ सर्कुलेटरी सिस्टम असांजे जिस्म ते मच्छर वेहे थो ऐं उहो पंहिंजो ॾंग हणे थो ऐं उन में सिलाइवा हूंदो आहे, जेको ज़हर हूंदो आहे असांजे जिस्म में छॾे थो, उन सां मलेरिया थिए थो। द पैरासाइट इन्फेक्ट द रेड ब्लड सेल्स। चए थो जेके पैरासाइट्स जेके आहिनि उहे इन्फेक्ट कनि था, बीमार कनि था। इन्फेक्ट लफ़्ज़ जी माना बीमार बि आहे। इन्फेक्ट द रेड ब्लड सेल यानी इहे ख़राबु कनि था असांजे रत जे ॻाढ़नि जुज़नि खे। यूनिट एंड बरस्ट अंटिल दे बरस्ट। ठीकु आहे। अंटिल दे बरस्ट, जेसि ताईं इहे तबाह नथा थी वञनि, जेसि ताईं इहे फाटी नथा पवनि, इसी ताईं इहे असरअंदाज़ थियनि था। देन द न्यूली डेवलप द प्लास्मोडियम फ्रॉम द बरस्ट रेड ब्लड सेल इज स्प्रेड एंड इन्फेक्ट्स मोर रेड ब्लड सेल थ्रू आउट द बॉडी। चए तो उन खां पोइ जेके न्यूली डेवलप्ड ताज़ा ई जेके प्लास्मोडियम जेके उते
ईंदा आहिनि फ्रॉम द बरस्ट रेड ब्लड सेल। जेके रेड ब्लड सेल जेके तबाह थींदा आहिनि, जेके फाटी पवंदा आहिनि, उन्हनि मां ताज़ा ई जेके डेवलप थींदड़ जेके प्लास्मोडियम जेके हूंदा आहिनि उहे रत जे असांजे रेड ब्लड सेल में जेके स्पीड्स यानी पखिड़िजी वञनि था, इनफैक्ट मोर रेड ब्लड सेल, ऐं वधीक जेके असांजा रत जा जेके ॻाढ़ा जुज़ आहिनि उन्हनि खे असरअंदाज़ कनि था, उन्हनि खे बीमार कनि था थ्रू द बॉडी असांजे जिस्म जे ज़रिए। दस चए थो इन तरीक़े सां किलिंग ऑल द सेल्स, इहे सभिनी सेलनि खे मारे छॾनि था। दिस कैन लीड टू सेवर द लिवर इन्फेक्शन, जेके केतिरा ई जेके ॼेरे जे इन्फेक्शन जो सबबु थियनि था। दिस कैन लीड जेके रहनुमाई कनि था या जेके जंहिंसां थिए थी सेवर, चए थो केतिरा ई लिवर इन्फेक्शन ॼेरे जा मसइला। समटाइम द इन्फेक्टेड रेड ब्लड सेल बिकम स्टिकियर, चए थो कॾहिं कॾहिं जेके इहे रेड ब्लड सेल जेके आहिनि उहे थियनि था स्टिकियर देन यूजुअल एंड क्लोड द इज़ियली, चए थो एतिरा त इहे सख़्तु थी पवनि था जेके इहे यूजुअल एंड क्लोड द इज़ियली, ऐं ही इज़ियली जेके यूजुअल क्लोड द इज़ियली ऐं जेके रत में जेके ॼमी पवनि था। क्लोड लफ़्ज़ जी माना आहे ॼमणु, इज़ियली यानी सवलाई सां, विच कैन लीड द स्टॉपेज, ऐं जेके रोकनि था, चए थो जेके रोकण जो सबबु थियनि था ऑफ ब्लड फ्लो, जेके रत खे रोकण जो सबबु थियनि था टू द ब्रेन काज़िंग द सेरिब्रल मलेरिया, चए थो जेको दिमाग़ ॾांहुं जेको असांजो रतु वञे थो न उन खे रोकण जो सबबु थियनि था, रत खे ॼमाए वञनि था, जंहिंसां दिमाग़ी मलेरिया थिए थो, सेरिबेलम यानी दिमाग़ी। साइन एंड सिम्पटम्स, दोस्तों साइन एंड सिम्पटम्स चए थो निशानियूं ऐं आसार। मलेरिया इज़ रिकॉग्नाइज्ड थ्रू हाई फीवर, यानी असांखे कीअं ख़बर पए त मलेरिया आहे या छा आहे, त हिते मलेरिया जो कुझु निशानियूं आहिनि। चए थो मलेरिया जेको आहे उहो ॼातो वञे थो हाई फीवर, यानी मलेरिया में तमामु घणो माण्हू खे बुखार हूंदो आहे। द टेम्परेचर में रीच एज अ हाई एट 40 सेंटीग्रेड या 104 फ़ारेनहाइट, चए थो माण्हू जो जेको 40 सेंटीग्रेड ताईं बुखार जेका थी वञे थो, या यानी टेम्परेचर जेको आहे ॿिनि तरीक़नि सां मापे सघिजे थो, हिकिड़ो सेंटीग्रेड हूंदो आहे, ॿियो फ़ारेनहाइट हूंदो आहे या 104। फीवर इज़ ऑफन एक्कम्पेनिड बाय चिल्स, चए थो फीवर में अक्सर करे जेके उहो इन में जेका ॾकणी थिए थी, इन फीवर में अक्सर करे जेका आहे उहो मरीज़ खे जेका आहे उहा ॾकणी थिए थी, या पाण चऊं उन खे सर्द जेका सियाट जेका थींदी आहे, ठीकु आहे। एंड में आल्सो इनक्लूड स्वीटिंग, ऐं उन में पिणु गर्मी बि थींदी आहे, पघर वेंदो आहे। स्वीटिंग लफ़्ज़ जी माना आहे पघर वेहणु। पेशेंट्स में आल्सो सफ़र फ्रॉम कॉन्स्टिपेशन, मरीज़ खे पिणु जेका इन में कब्ज़ी थी पवंदी आहे। किडनी आहे डेफिक्शंस एंड डेस्ट्रोइंशन, चए थो जेके किडनी में जेका गड़बड़ थी पवंदी आहे एंड डिसरण जे, ऐं माहौल में शनाकसी ऐं माहौल में जेका गदलाण थी पवंदी आहे। दोस्तों उन खां पोइ आहे डेंगू। डेंगू जा जेके काज़िज़ जेके सबबु कहिड़ा आहिनि, देयर आर 4 टाइप ऑफ डेंगू वायरस, चए थो डेंगू वायरस जा 4 क़िस्म आहिनि, ऑल ऑफ विच आर स्प्रेड बाय मॉस्किटोज़, इहे सभई मच्छर जे करे थियनि था। एंड इन्फेक्टेड मॉस्किटो स्प्रेड द वायरस थ्रू इट्स सिलाइवा, ऐं मच्छर जेको पंहिंजे ज़हर पंहिंजे थुक ज़रिए जेको वेन इट बाइट्स, जॾहिं ॾंगे थो इन ज़रिए पकड़े थो। डेंगू कैन आल्सो ट्रांसमिटेड फ्रॉम वन ह्यूमन टू एनदर, चए थो डेंगू बि पिणु हिकु माण्हूअ खां ॿिए माण्हू ताईं पकड़िजे थो। फॉर एग्ज़ाम्पल मिसाल तौरु इन्फेक्टेड ब्लड यूज़ इन ब्लड ट्रांसफ्यूशन कैन काज़ डेंगू, चए थो जेको इन्फेक्टेड यानी जेको इन्फेक्टेड जेको ब्लड जेको हूंदो आहे उहो इस्तेमालु थिए थो ॿिए कंहिं माण्हू में, तॾहिं उन सां ज़रिए बि जेका डेंगू पकड़िजे थो। इट कैन आल्सो बी काज़ बाय ऑर्गेन, जॾहिं ऑर्गेन जे ज़रिए बि थींदो आहे, यानी जॾहिं असां कंहिंखे का उज़वो ॾियूं या कंहिंजी दिलि कॾहिं कंहिं ॿिए मां जेका लॻाइजे, डोनेशन करे को अखि ॾिए थो, को दिलि ॾिए थो, को जिगर ॾिए थो, उन जे ज़रिए बि डेंगू हिकु माण्हू खां ॿिए माण्हू में मुब्तला थिए थो। कैन इवन बी ट्रांसमिटेड फ्रॉम मदर टू द चाइल्ड, ऐं हिकु माउ खां खीरु पीआरण जे दौरान हिकु माउ
खां पंहिंजे ॿार में बि जेका इहो ट्रांसमिट थिए थो, जेका इहो पखिड़िजे थो। वंस द वायरस इंटर द बॉडी, चए थो ही जेका वायरस आहे बॉडी में दाख़िल थिए थो, इट सर्क्यूल्स अराउंड द बॉडी, ऐं ही जेका चौधारी जिस्म मां पखिड़िजे थो, अटैक द वाइट ब्लड सेल, यानी ही वरी जेको छा थो करे असांजे अछनि रत जे अछनि जुज़नि खे अफेक्ट करे थो। अदर एंटीबायोटीज़ ऐं ॿिया जेके एंटीबायोटीज़ आहिनि दोस्तो, एंटीबायोटीज़ जेको आहे हिकिड़ी दवा हूंदी आहे, ठीकु आहे, इहो बि हिकिड़ो जेको ज़हर हूंदो आहे जेको मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे मारींदो आहे। दिस अफेक्टिंग द इम्यूनी सिस्टम, चए थो इन सां असांजो इम्यूनी सिस्टम जेको आहे उन ते इहो असरअंदाज़ थिए थो। द वायरस फर्दर रिप्लिकेट्स, चए थो ही वायरस जेको आहे वरी जेका रिप्लिकेट यानी फर्दर जेका वेड़ियल हूंदो आहे, पखिड़ियल हूंदो आहे या पखिड़िजे थो विदिन द सेल अंटिल द सेल बर्स्ट एंड डाइड, चए थो एसीं ताईं उन सेल में वेड़ियल हूंदो आहे जेसि ताईं हू सेल या त तबाह थी नथो वञे, या त फाटी नथो वञे, या हू मरी नथो वञे। द डेथ ऑफ द वाइट ब्लड सेल रिज़ल्ट द लीकेज ऑफ द फ्लूइड फ्रॉम द सील सेल्स, चए थो जेके इहो द डेथ ब्लड जेके मोल जेके रत जा जेके जुज़ा हूंदा आहिनि उहे सबबु थियनि था लीकेज, यानी उहे लीक थी पवनि था, उन्हनि मां सेमो थी पए थो, ऐं उन्हनि जो जेको फ्लड आहे, उन्हनि जो जेको पाणियाठ आहे उहो ॿियनि सेलनि खे बि मारे थो, ॿियनि सेलनि खे नुक़सानु पहुचाए थो। लीडिंग टू लो प्रोटीन, ऐं जेको सबबु थिए थो लो प्रोटीन थी वञे थो, यानी प्रोटीन जी कमी थी वञे थी। फ्लूइड इन द लंग्स, जेको उन जो पाणियाठ आहे उहो लंग्स में वञे थो, फिफड़नि में वञे थो, एंड इन स्टोमिक एरिया, ऐं मैदे जे एरिया में पहुचे थो। लो ब्लड प्रेशर, जंहिंसां ब्लड प्रेशर लो थी पवे थो। शॉक एंड इवेंचुअली डेथ, दोस्तो शॉक यानी जेका माण्हू खे जेका अटैक बि थी सघे थो, उन खे गहरो सदमो पहुची सघे थो, इवेंचुअली दर हक़ीक़त जेको इन सां मौत बि थी सघे थी। साइन एंड सिम्पटम्स, चए थो निशानियूं ऐं इन जा आसार। हाई फीवर इज़ फॉलोड बाय सेवर बॉडी पेन, चए थो हाई फीवर थी वञे थो ऐं जेका बदन में सूर ऐं ॾकणी पैदा थिए थी, यानी असां जॾहिं बदन में सूर हुजे, बदन में ॾकणी हुजे ऐं हाई बुखार हुजे, तॾहिं असांखे अंदाज़ो लॻाइणु खपे त मतां इन खे जेको डेंगू न हुजे त टेस्ट कराइणु खपे। पेन बिहाइंड द आई, यानी अखियुनि जे मथां जेका आहे उहो सूर, एंड डिक्रीज़ड यूराइन आउटपुट इन इज़ आल्सो कॉमन, ऐं जेका पेशाब जो वधीक अचणु। डेंगू रिलेटेड आई पेन, डेंगे सां रिलेटेड जेका अखियुनि जो सूर। ऑफन इंक्रीज़ एंड ब्राइट लाइट, जेका इन सां पिणु जेका रोशनी जेका उहा अखियुनि जी जेका रोशनी आहे, इंक्रीज़ विद द ब्राइट लाइट, अखियुनि जी रोशनी वधी वञणु, अखियुनि में लुढ़क अचणु, अखियुनि में तकलीफ़ थियणु। पेशेंट्स में आल्सो फील रेस्पायरेटरी डिफ़िकल्टीज़, यानी साहु खणण में बि पिणु उन खे तकलीफ़ थिए थी। एंड इंटेंस, दोस्तो इंटेंस लफ़्ज़ मतिलबु आहे सख़्तु, ठीकु आहे, सख़्तु हेडेक, यानी सख़्तु मथे जो सूर। एज़ द फीवर डिक्रीज़, जीअं बुखार वधंदो। स्किन रैशिज़ में स्टार्ट टू अपीयर, ऐं जेके स्किन रेसिस माने यानी जेका स्किन जा जेके दाणा जेके आहिनि उहे बि जेका पुण जेके ज़ाहिर थियणु पवंदा आहिनि, यानी चमड़ी ते दाणा दाणा थी पवनि। एंड अदर सिम्पटम्स इज़ एक्सेसिव ब्लडिंग, ऐं ॿिया जेके इन जा सबब आहिनि जेके आहिनि उहे ब्लडिंग जो जेको आहे वधणु अचणु। एज़ द वायरस अटैक्ट इज़ द कैपिलरीज़, यानी जेको वायरस जेको आहे उहो कैपिलरीज़ जेकी आहिनि, यानी जेको अटैक जेका खिसकी वञे थो जेका कैपिलरीज़ में। द स्मॉलेस्ट ब्लड वेज़ल इन द बॉडी, कैपिलरीज़ जेके छाखे चइबो आहे, जेके असांजूं नसूं हूंदियूं आहिनि जेका उन्हनि ते हीअ अटैक करे थो, जंहिंखे स्मॉलेस्ट ब्लड वेज़ल्स, जेके रत जूं नंढियूं नालियूं इन बॉडी जेके जिस्म में हूंदियूं आहिनि। वैन द कैपिलरीज़ बरस्ट, जॾहिं इहे रत जूं नंढियूं, जॾहिं इहे वेज़ल्स जेके बरस्ट तबाह थी वञनि, ब्लड एस्केप्स फॉर द ब्लड स्ट्रीम, जेको रत जेको आहे उहो नदियुनि जे ज़रिए वहणु जेको आहे शुरू करे थो। नहर, नदी, स्ट्रीम चइबो आहे नहर या नदी खे। इन सेवर केसिस, चए थो केतिरनि ई सबबनि जे करे ब्लड इज़ कॉमन इन द नोज़ एंड गम्स,
जेको चए थो आम तौर ते जेको रतु जेका नक में ऐं असांजे मसराइनि में अचणु शुरू थिए थो, द लॉस ऑफ द ब्लड कैन लीड द डिक्रीज़ ब्लड प्रेशर। चए थो रत जो वहण जेको रत जे ब्लड प्रेशर जो सबबु थिए थो, एंड में इवेंचुअली लीड द इंटरनल ब्लीडिंग, ऐं अंदरूनी तौर बि जेका थी सघे थो रत जेका हले, शॉक एंड डेथ। इन सां गहरो को सदमो थी सघे थो ऐं या थी सघे थो मौत बि थी सघे थी। दोस्तों चिकनगुनिया जेका आहे इन जा काज़िज़ इहे कहिड़ा आहिनि, इहो नई बीमारी आहे। मूंखे बि अॼु ख़बर पई आहे, छाकाणि त असांजे दौर में इहो क्लास 9 में इहो सबक़ु कोन हो। बहरहाल तव्हां सां गॾु मां बि सिखां थो, अचो त ॾिसूं इहो चिकनगुनिया वरी कहिड़ी बला आहे। दिस वायरस इज़ आल्सो ट्रांसमिटेड थ्रू द मॉस्किटो। अच्छा, हीउ बि वायरस जेको आहे इहो मच्छर जे करे थिए थो। दीज मॉस्किटो लिव एंड ब्रीड द, इहे जेके दिस मॉस्किटो लिव, ये जेके मच्छर रहनि था, एंड ब्रीड नियर द, ब्रीड यानी पलण, जेके पलजनि था, रहनि था नियर द स्टेगनेट एंड पोल्यूटेड वाटर, यानी बीठल ऐं गदले पाणी में इहे रहनि था, एंड इन्फेक्ट द ह्यूमन विथ देयर बाइट्स, ऐं जॾहिं ॾंग हणनि था, जॾहिं इंसानी जिस्म खे खाइनि था, जॾहिं खाइनि मां मुराद उनखे ॾंग हणनि था, तॾहिं इंसानी जिस्म खे बीमार कनि था। ऑल्दो द डिज़ीज़ इज़ नॉट कॉन्टेजियस, जेतोणीकि जेको इहो जेको डिज़ीज़ आहे जेका विचड़ंदड़ न आहे, ठीकु आहे। इट कैन स्प्रेड फ्रॉम द इन्फेक्टेड पर्सन टू अदर्स। चए थो इहो जेको आहे मसइलो जेको कंहिं इन्फेक्टेड पर्सन, यानी जंहिं पहिरीं कंहिं माण्हू खे जेको हूंदो आहे उन सां ॿिए माण्हू मां पखिड़िजे थो। इफ़ द मॉस्किटो, यानी मच्छर हिक ॿिए खां इन मरीज़ खे इन बीमारी खे कोन थो पखिड़े, पर जॾहिं हिकिड़े माण्हू खे इहो खाधल हूंदो आहे तॾहिं इहो ॿिए माण्हू मां मुब्तला थींदो आहे। डिज़ीज़ इज़ नॉट केॾांहुं वियो, फीड्स एंड इन्फेक्ट द पर्सन फर्स्ट एंड बाइट्स अदर पीपल्स। पहिरीं माण्हू खे इन्फेक्ट करे थो ऐं ॿियनि माण्हुनि ताईं इहो पखिड़िजे थो। द चिकनगुनिया वायरस इन्फेक्ट द मसल सेल, इहो जेको असांजे जेका मसल्स जेके आहिनि इन्हनि खे, यानी गोश्त जेको आहे, मसल सेल जेको आहे, जिस्म जे मसल्स जेके सेल आहिनि इन्हनि ते असरअंदाज़ थिए थो। इट स्टेज, इहो रहे थो देर हिते, एंड रिप्रोड्यूस ऐं मोहा करे थो, अंटिल द सेल डाइज़। चए थो ऐं रहे थो जेसि ताईं सेल न मरी नथो वञे। इट देन फाइंड ए न्यू होस्ट सेल टू इन्फेक्ट, उन खां पोइ जेका ही ॻोल्हा करे थो नए जेका सेल जे, नए महिमान सेल जी, जंहिंखे ही नुक़सानु पहुचाए। साइन एंड सिम्पटम्स, चए थो जेके साइन एंड सिम्पटम्स, चए थो निशानियूं ऐं इन जा आसार। चिकनगुनिया यूजुअली अटैक द मसल्स जॉइंट्स, चए थो मसल्स खे अक्सर करे जेका ही हमलो करे थो, जॉइंट्स सिंधनि ते, स्किन चमड़ी खे, एंड कॉन्केटिव टिश्यूज़, ऐं जेके कॉन्केटिव टिश्यूज़ जेके आहिनि उन्हनि ते पिणु असरअंदाज़ थिए थो, एंड इवन सेंट्रल नर्वस सिस्टम, ऐं जेका नर्वस सिस्टम ते पिणु असरअंदाज़ थिए थो। इट इज़ यूजुअली एक्कम्पेंट, ही पिणु जेका अक्सर करे जेका रहे थो किथे रहे थो, बाई फीवर्स, चए थो इन सां अक्सर करे जेका बुखार रहे थो, एंड स्किन रैशिज़, ऐं चमड़ीअ ते दाणा बि पिणु रहनि था। द स्किन रैशिज़ आर ऑलमोस्ट आइडेंटिकल टू द डेंगू रैशिज़, चए थो इहे जेके स्किन जा जेके दाणा आहिनि, जेके निशानियूं आहिनि, जेके घणो करे जेके आइडेंटिकल, चए थो निशानी हूंदी आहे टू द डेंगू रैशिज़, डेंगू, चए थो डेंगी मच्छर जा जेके आसार। द पेशेंट्स में आल्सो सफ़र फ्रॉम हेडेक, इन सां जेका मरीज़ में जेको मथे जो सूरु थिए थो, नोज़िया, उसिया माना जेका किराहट या उल्टी वग़ैरह अहिड़े हिसाब सां, एंड वोमिटिंग यानी उल्टी, नोसिया यानी दिलि जो कचो थियणु, बिकॉज़ द वायरस डेस्ट्रॉय सेल, छाकाणि त जेको वायरस आहे जेको असांजे सेल खे तबाह करे थो, इन मसल्स, असांजे मसल्स में, एंड जॉइंट्स ऐं असांजे सिंधनि में। पेशेंट्स एक्सपीरियंस मसल्स वीकनेस, चए थो मरीज़ खे जेको इन खां जेका मसल्स ऐं में जेका वीकनेस, यानी जेका उन जे सिंधनि मां ऐं जेका गोश्त मां, उन जी जेको बॉडी मां जेका कमज़ोरी थी वञे थी, एंड जॉइंट पेन ऐं सिंधनि जो सूरु थी पवे थो, विच कैन बी सेवियर द पोर्टियल लूज़ टेस्ट, इट इज़ द रिपोर्टेड बाय मैनी चिकनगुनिया।
चए थो इहो पिणु जेका टेस्ट जे ज़रिए ई जेका सुञातो सघे थो, ॼातो सघे थो, आल्सो रिपोर्टेड बाय मैनी चिकनगुनिया पेशेंट्स, जेको केतिरनि ई चिकनगुनिया जे मरीज़नि मां ॾिठो वियो आहे। द डिज़ीज़ इज़ रेयरली फेटाल एंड चए थो ही जेको आहे मसइलो, जेको डिज़ीज़ जेको आहे, बीमारी आहे, हिकु मुंझारो आहे, यानी हिकिड़ी मौतमार बि आहे। एंड वायरस रिमेन इन द सिस्टम फॉर 5 to 7 days, ऐं जेको ही वायरस आहे 5 खां 7 ॾींहं ताईं जिस्म में रहे थो। वंस वन रिकवर फ्रॉम दिस इन्फेक्शन, चए थो माण्हू जेको आहे इन मरीज़ खां बि रिकवर थी सघे थो। वन इज़ जो ज़िक्र करे थो या हू ज़िक्र करे थो, तव्हां पाण सम्झी सघो था। सिमिलरिटी एंड डिफरेंट इन द साइन ऑफ द सिम्टम्स ऑफ द 3 डिज़ीज़, चए थो हाणे हिकु जहिड़ा ई ऐं फ़र्क़ु जेके इन्हनि टिनी मर्ज़नि मां कहिड़ा आहिनि। द चिकनगुनिया वायरस इज़ ट्रांसमिटेड बाय सेम मॉस्किटो, ठीकु आहे, दैट इज़ स्प्रेड ऑफ द डेंगू वायरस। चिकनगुनिया जेका आहे उहो वायरस जेको ट्रांसमिटेड यानी जेको पखिड़िजे थो बाय सेम मॉस्किटो, यानी साॻे मच्छर खां, ठीकु आहे। हिकिड़ो मच्छर खाई वञे थो, ॿिए खे खाए थो, त उन सां चिकनगुनिया पखिड़िजे थो। दैट इज़ स्प्रेड ऑफ द डेंगू वायरस, चए थो जेको डेंगू वायरस जे करे पखिड़े थो। बोथ चिकनगुनिया एंड डेंगू हैव ऑलमोस्ट आइडेंटिफिकल सिम्टम्स एंड डिज़ीज़ प्रोसीज, चए थो अक्सर करे जेके चिकनगुनिया ऐं जेका हू आहे डेंगू, उन जा जेके साॻे आसार हूंदा आहिनि। सो मच दैट वन कैन बी मिस्टेकन फॉर द अदर, बोथ डिस्प्ले जॉइंट पेन, अक्सर करे ॿिन्ही साईं जेका जॉइंट पेन थिए थो। हाउएवर जॉइंट पेन एंड इन्फ्लुएंस काज़्ड बाय, चए थो इन सां अक्सर करे जेका साॻिया ई जेके मसइला थियनि था, साॻिया ई सबब थियनि था, ठीकु आहे। चिकनगुनिया आर मोर, चिकनगुनिया जेको आहे वधीक जेका सख़्तु हूंदो आहे एंड प्रोनाउंस जेका, ऐं जेका चए थो चयो वञे थो वधीक सख़्तु इन खे चयो वञे थो। वन ऑफ द अदर एंड, ॿिए तरीक़े सां लो प्लेलेट, ऐं जेका घटि जेको खलियुनि वारो जेको काउंट, हाई ब्लडिंग रिस्क, जंहिंसां वधीक लो जेके पाण चऊं हाई ब्लडिंग रिस्क, जंहिंसां वधीक रत जा मसइला थी पवनि था। लो प्लेटलेट, अच्छा प्लेटलेट लफ़्ज़ जी माना मूंखे कोन थी अचे, मां डिक्शनरी में तव्हांखे ॻोल्हे हिते सर्च करे ॿुधाईंदुसि। हाई ब्लडिंग रिस्क यानी हाई ब्लडिंग थी वेंदी आहे, एंड पेन बिहाइंड द आई, ऐं अखियुनि जे अॻियां सूर, आर मेन सिम्टम्स ऑफ द डेंगू, ये मेन जेके आसार आहिनि डेंगू जा। द मेन सिम्टम्स ऑफ मलेरिया आर चिल्स, शिवरिंग्स, चए थो मेन जेको निशानियूं जेके मलेरिया जूं आहिनि उहे चिल्स यानी जेका सर्द, शिवरिंग्स यानी जेका ॾकणी, फॉलोड बाय फीवर, स्वेटिंग, जंहिंसां बुखार बि ईंदो आहे ऐं गर्मी पघर माण्हू जो वेंदो आहे। दीज सिम्टम्स यूजली एक्योर ओवर 2 days, इहे मसइला अक्सर करे 2 ॾींहं रहनि था। प्रिवेंशन, हाणे आहे बचाव, त इन्हनि सां बचाव कीअं कजे। सिंस देयर आर नो वैक्सीन आर मेडिकल वे टू प्रिवेंट दीज डिज़ीज़, चए थो जेतोणीकि इन्हनि मर्ज़नि खां बचाव जे लाइ का बि वैक्सीन या मेडिकल रस्तो कोन्हे। हेयर आर ए फ्यू यूज़फुल सजेशन, हिते कुझु काराइतूं सजेशन्स आहिनि फॉर प्रोटेक्शन वन सेल्फ, पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ फ्रॉम दीज डिज़ीज़, इन्हनि मसइलनि खां। वियर क्लॉथ दैट विल कीप यू फुली कवर्ड, चए थो अहिड़ो कपिड़ो पायो जेको तव्हांखे मुकमल ढके। यूज़ नीट कवरेंस, जेको पंहिंजे पाण खे मुहारीअ सां ढकियो। लिव इन हाइजीनिक सराउंडिंग, सुठे माहौल में रहो। इंश्योर दैट देयर इज़ नो स्टेगनेट वाटर, चए थो इहो लाज़मी ख़्यालु कयो त हिते को बीठल पाणी त कोन्हे, वेदर क्लीन आर डर्टी, या इहो गंदो हुजे या ख़राबु हुजे। इन योर लोकेलिटी, तव्हांजे एरिया में। नॉट इवन इन द अनकवर्ड बुकेट्स, चए थो जेके खुलियल जेके बाल्टियूं हूंदियूं आहिनि, पोट्स थां हूंदा आहिनि, केन दॿा हूंदा आहिनि, अदर थिंग्स, उहे उन्हनि पाणीअ सां बि जेके इहे थी सघनि था। अप्लाई गुड क्वालिटी मॉस्किटोज़, चए थो सुठे क़िस्म जो जेको मॉस्किटो रिप्लेंट्स मुहारी इस्तेमालु कयो। रिप्लेंट लोशन, सुठे क़िस्म जो जेको रिप्लेंट यानी जेका पाण चऊं अच्छा
चए थो जेको इन खे सुठे क़िस्म जो जेको तव्हां लोशन जेको आहे बचाव जो उहो इस्तेमालु कयो। आर एनी वन ऑफ द नेचुरल रिपेलेंट प्रोडक्शन या का ॿी जेका इन्हनि खां बचाव वारी प्रोडक्शन उहा आहे नेचर कुदरती उहा इस्तेमालु कयो। टेक एक्स्ट्रा प्रिकॉशन्स फ्रॉम डाउन टू डस्क। चए थो जेका डाउन टू डस्क यानी सुबुह खां शाम ताईं इन्हनि शयुनि खां बचाव जे लाइ जेका एक्स्ट्रा तव्हां इन्हनि शयुनि खां बचाव कयो यानी वधीक इन्हनि शयुनि जो ख़्यालु कयो। सीक मेडिकल हेल्प एज सुन एज पॉसिबल। चए थो मेडिकल हेल्प तलाश कयो जेतिरो जल्दी थी सघे। ऑल दीज डिज़ीज़ दैट इज़ मलेरिया डेंगू एंड चिकनगुनिया अफेक्ट पर्सन्स हेल्थ। इहे सभई जेके मसइला आहिनि माण्हुनि जी सिहत ते असरअंदाज़ कनि था। दे अफेक्ट द क्वालिटी ऑफ वंस वर्क बिकॉज़ इहे कंहिं बि माण्हू जी कंहिं बि क्वालिटी यानी कंहिं ख़ासियत ते असरअंदाज़ थी सघनि था। बिकॉज़ द इट टेक सम टाइम ऑफ द रिकवर फ्रॉम द वीकनेस काज़्ड बाय देम। इहो कॾहिं कॾहिं माण्हू खे कमज़ोर करे वञनि था। सिंस दे आर ऑल प्रिवेंटेबल। चए थो न कि इहो इन्हनि सभिनी खां बची सघिजे थो एंड क्योरेबल ऐं इन्हनि सां महफ़ूज़ रही सघिजे थो, इन्हनि सां महफ़ूज़ थी सघिजे थो। इट इज़ इम्पोर्टेंट दैट वी टेक ऑल पॉसिबल स्टेप। इहो असांजे लाइ ज़रूरी आहे त असां सभु जेके जाइज़ जेके स्टेप्स आहिनि टू प्रोटेक्ट अवर सेल्फ उहे इख़्तियार कयूं असां पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ एंड अवर फैमिली ऐं पंहिंजे ख़ानदान खे फ्रॉम दीज़ डिज़ीज़ इन्हनि मसइलनि खां। मोरिवर घणो करे वी शुड सीक इमीडिएट मेडिकल हेल्प। असांखे जल्द खां जल्द जेका मेडिकल जी जेका मदद वठणु घुरिजे। इफ़ वी ऑब्ज़र्व सिम्पटम्स जेकॾहिं असां मुशाहिदो कयूं था त इहे जेके बि आसार असां में आहिनि ऑफ दीज़ डिज़ीज़ इन्हनि मसइलनि जा बिकॉज़ ऑफ द अर्लियर दे आर ट्रीटेड एंड क्विकर इज़ द रिकवरी। जेतिरो जल्दी थी सघे इन्हनि सां जेका इन्हनि जो जल्दी जेका तव्हां इलाजु करायो। दोस्तो मूंखे थकिजी वियो आहियां। दोस्तों मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ लेसन सम्झ में आयो हूंदो ऐं हिन लेसन जी का बि एक्सरसाइज़ जेकॾहिं तव्हांखे सम्झ में नथी अचे त हू मूंखे कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो। मां उहा एक्सरसाइज़ जे हवाले सां तव्हांखे वीडियो ठाहे लाज़मी ॿुधाईंदुसि। जे लाइ तव्हां वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट्स में पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो। ऐं असांजी मोटिवेशन इहा ई हूंदी त जॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदो लाइक कंदो। ॾिसो तव्हांजे सब्सक्राइब करण सां या तव्हांजे लाइक करण सां तव्हांजो कुझु बि नुक़सानु कोन्ह थींदो, पर इहे शयूं आहिनि जेके असांजी मोटिवेशन थी सघनि थियूं ऐं असांजो साथ ॾेई सघनि थियूं। तंहिं लाइ खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। थैंक यू। मिलूं था कंहिं ॿी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह ने के पां।